वेलकम बैक नाज़रीन। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। तव्हांखे अहम ख़बर ॿुधायूं त अमरीकी डॉलर बेलगाम थी वियो आहे। पाकिस्तानी रुपए जो मुल्क किरी पियो आहे। ओपन मार्केट में डॉलर 3 रुपया महांगो थी वियो। ओपन मार्केट में डॉलर की कीमत 272 रुपया थी वई आहे, जॾहिं त इंटर बैंक में डॉलर 4 रुपया 40 पैसा महांगो थी वियो आहे। इंटर बैंक में डॉलर की कीमत 267 रुपयनि जी थी वई आहे। 3 ॾींहनि दौरान इंटर बैंक में डॉलर 36 रुपया 11 पैसा महांगो थियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कई पिया। अमरीकी डॉलर बेलगाम थी वियो। पाकिस्तानी रुपए जो मुल्ह किरी पियो आहे। ओपन मार्केट में डॉलर 3 रुपया महांगो थी वियो, जंहिंखां पोइ ओपन मार्केट में डॉलर की कीमत 272 रुपया थी वई आहे। एक भेरो ॿीहर अवांखे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। अमरीकी डॉलर बेलगाम थी वियो आहे। पाकिस्तानी रुपए जो मुल्क किरी पियो आहे। ओपन मार्केट में डॉलर 3 रुपया महांगो थी वियो। ओपन मार्केट में डॉलर की कीमत 272 रुपया थी वई। इंटर बैंक में डॉलर 4 रुपया 40 पैसा महांगो थी वियो। इंटर बैंक में डॉलर की कीमत 267 रुपयनि जो थी वियो आहे। 3 ॾींहनि दौरान इंटर बैंक में डॉलर 36 रुपया 11 पैसा महांगो थियो।